पूरी दुनिया जी सिंध में बेहिफ़ाज़ती टुकन जो हफ़्तो मल्हायो पियो वञे। इन हवाले सां ज़िले शहीद बनज़ीराबाद में अवामी जागरता जा सेशन ऐं वॉक कया पिया वञनि। अॼु पैरामेडिकल इंस्टीट्यूट ऑफ शहीद बनज़ीराबाद में सेमिनार कोठायो वियो, जंहिंमें डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर असदुल्ला डाहिरी, कॉलेज प्रिंसिपल डॉक्टर अब्दुल रज़ाक राजपर समेत सिहत खाते जे केतिरनि ई डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ जे मुलाज़मनि ऐं शागिर्दनि शिरकत कई। सेमिनार के खिताब कंदे डॉक्टर असदुल्ला डाहिरी चयो त मोहतरम शहीद बेनज़ीर भुट्टो जो ख्वाब हो त सेहत जूं सहूलतूं माण्हुनि जे घरनि ताईं पहुचनि। इन मिशन के हेल्थ मिनिस्टर अदरा फज़ल पेचू अॻिते खणी हली रही आहे ऐं मासूम गुलनि जहिड़नि ॿारनि खे हिफ़ाज़ती टुका हणनि, इन्हनि खे ख़तरनाक विचड़ंदड़ ऐं मोतमार 12 बीमारियुनि खां घर घर वञी बचायो पियो वञे। उन मौक़े ते API जो अमलो ऐं DSV अब्दुल शकूर डाहिरी पिणु मौजूदु हो, जॾहिं त आख़िर में अवेयरनेस वॉक पिणु कई वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची